सभी दोस्तन के सलाम। उम्मीद ठीक ठाक होंदा हो। गुलशन टंगड़ लाइब्रेरी में तवा के गुलाम बागी मलिकार चवां। अज जो असांजो मौजू है जानदार ऐं उन्हनि जी दर्जाबंदी। हर उहा शइ जंहिंमें ज़िंदगी हुजे, जान हुजे, साह खणे ज़िंदा रहण लाइ उनखे खाधे जी ज़रूरत पवे ऐं वाध बीज करे त उनखे जानदार चइबो आहे। जीअं त असांजी हिन धरतीअ ते अटकल 20 लख क़िस्मनि जा जानदार 20 लख स्पीशीज़ रहनि था। सभई जानदार हिक ॿिए खां बनावट, ख़ासियतनि, साह खणण ऐं खाधे जी लिहाज़ खां मुख़्तलिफ़ आहिनि। उन्हनि सभिनी जानदार जे बारे में ॼाण हासिल करण जे लाइ, इल्म हासिल करण जे लाइ, उन्हनि जी स्टडी करण जे लाइ साइंसदान उन्हनि जी हिक जहिड़ी बनावट जे बुनियाद ते तरतीब ॾिनी, जंहिंखे जानदार जी दर्जाबंदी या क्लासिफिकेशन चइबो आहे। अॼु खां तक़रीबन 200 साल पहिरीं जानदारनि खे ॿिनि ग्रुपनि में विरहायो वियो, हिकु ॿूटनि जी दुनिया, ॿियो जानवरनि जी दुनिया। पर जीअं जीअं साइंस तरक़ी कई, टेक्नोलॉजी तरक़ी कई, त शयुनि खे, जानदारनि खे स्टडी करण जे लाइ असांखे वधीक मौक़ा फराहम थी विया। त जानदारनि जे बारे में वधीक ॼाण मिली त जानदारनि खे 2, 3, 4 खां 5 ताईं ग्रुपनि में विरहायो वियो। उहो कारनामो 1999 में ॿिनि हयातियात जे माहिरनि मार्गलिस ऐं शेवार्ट्स ॾिनो। उहे 5 ग्रुप या किंगडम ही आहिनि। पहिरियों नंबर किंगडम प्रोकैरियोटाई या बैक्टीरिया, ॿियो नंबर किंगडम प्रोटार्टिस्टा या अलजी, टियों नंबर किंगडम फंजाई या फंजी, चौथों नंबर किंगडम प्लांटी या बूटा, 5वां नंबर किंगडम एनिमलिया या जानवर। हिन किंगडम जे बारे में वधीक तफ़सील सां असां नेक्स्ट वीडियो में